नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। सो ही आहे त अॼु आचरजे ॾींहं जो मुख़्तसिर तारुफ़ ऐं उन जूं फ़ज़ीलतूं अवां जी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, आचर जो ॾींहुं दुनिया जे तमामु ॾींहंनि मां पहिरियों ॾींहुं आहे। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, पाण फरमाइनि था त जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां आचर जे ॾींहुं जे मुतालिक़ पुछा कई हुई त पाण फरमायूं त आचर जो ॾींहुं इमारत बनाइण ऐं पोख वग़ैरह पोखण जो ॾींहुं आहे। सहाबा किराम अलैहिम रिज़वान अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह उहो कीअं? पाण फरमायूं इन करे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त आचर जे ॾींहुं दुनिया जी इमारतनि खे बनाइण जी इब्तिदा फरमाई, दुनिया खे बनाइण जी इब्तिदा फरमाई। सो इन करे आचर जे ॾींहुं ते पोख पोखण या तामीर वग़ैरह करण या घर वग़ैरह बनाइण में काफ़ी बरकतूं आहिनि। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जेको मुसलमान आचर जे ॾींहुं 4 रकात नफ़िल पढ़े ऐं हर रकात में हिकु दफ़ो सूरतुल फातिहा यानी अलहम्द शरीफ़ ऐं आमन रसूल इहा आयत आख़िर ताईं पढ़े त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे जेतिरा नसरानी मर्द ऐं औरतूं आहिनि उन्हनि जी तादाद मुताबिक़ अल्लाह पाक उनखे सवाब अता फरमाईंदो, उन जेतिरियूं अल्लाह पाक उनखे नेकियूं अता फरमाईंदो ऐं उनखे हिकु पैगम्बर जेतिरो अल्लाह रब्बुल इज़्ज़त सवाब अता फरमाईंदो ऐं उनखे हज ऐं उम्रे जो सवाब अता कयो वेंदो आहे। हर हिकु रकात जे बदिले 1000 नमाज़नि जो सवाब अता कयो वेंदो आहे ऐं हर हिकु हर्फ़ जे बदिले जन्नत में हिकु शहर अता कयो वेंदो आहे। त हीअ मुख़्तसिर तारुफ़ हो आचर जे ॾींहं जो जेको मां अवांजी खिदमत में अर्ज़ु कयो। प्यारा दोस्तों, वरी नई मालूमात में अवांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।